ओम शांति। दीदी मलेदार का हिक्का अर्थ 2023 मेटा बापदादा चवंदा मिठे मिठे बार माया जी पीड़ा से बचण लाइ बाप जी शरण में अचो। ईश्वर जी शरण में अचण सां 21 जन्मनि जे लाइ माया जे बंधननि सां छुटजी वेंदो। प्रश्न: तव्हां ॿार कहिड़े पुरुषार्थ सां मंदिर लाइक़ पूजनीय ठही वेंदा आहियो? उत्तर: मंदिर लाइक़ पूजनीय ठहण लाइ भूतनि सां बचण जो पुरुषार्थ करो। कॾहिं बि कंहिं भूत जी प्रवेशता न थियणी खपे। जॾहिं कंहिं में भूत ॾिसो कोई क्रोध कंदो आहे, मोह जे वश थी वेंदो आहे त उन सां किनारो करे छॾियो। पवित्र रहण जी स्वयं सां प्रतिज्ञा करो। सच्ची सच्ची राखी ॿधो त सामने कोई भी काम क्रोध लोभ अहंकार जो भूत न अचे। त बाबा चवंदा आहिनि न कंहिं में ईंदो आहे उन्हनि सां बि अगरि असां उन्हनि जे बि संबंध में ईंदा रहंदा आहियूं त संग जो रंग लॻी वेंदो आहे। जे करे अहिड़ी आत्माउनि सां बि असांखे किनारो करणो खपे। उन्हनि सां नफ़रत घृणा न करणी खपे। उन्हनि जे प्रति शुभ भावना शुभकामना रखी करे किनारो करे हलियो। गीता तव्हांखे बुलाइण जो जी चाहींदो आहे। ओम शांति। भगत सदैव सॾु कंदा आहिनि भगवान खे परम पिता परमात्मा चइबो आहे। चईंदा आहिनि हे परम पिता परमात्मा अची करे असां ॿारनि खे पतितनि खां पावन ठाहियो। त ज़रूर सभु पतित ठहिरिया न, छो जी हाणे रावण राज्य आहे न। पंज विकार सर्वव्यापी आहिनि। हीअं न की सत्संग में बि पंज विकार सर्वव्यापक आहिनि न, उन्हनि खे त चइबो ई आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। इहा आहे संपूर्ण विकारी दुनिया। भारत संपूर्ण निर्विकारी हुयो, इहा भुलिजी विया आहिनि। मंदिरनि में वञी करे देवताउनि जी उपमा बि कंदा आहिनि ऐं तव्हां सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी। हिते संपूर्ण विकारी आहिनि, हिन करे बाप खे सॾु कंदा आहिनि। बाबा अची करे असांखे संपूर्ण विकारनि खे शरण में वठंदो आहे न, शरणागति थींदी आहे न। हाणे सभु रिफ्यूजी आहिनि त पुकारदा आहिनि। आत्मा पुकारदी आहे बाप खे, बाबा असां आत्मायूं बिल्कुलु विकारी थी आहियूं, तव्हां निर्विकारी ठाहियो। हिकु ॿ खे मारदा ई रहंदा आहिनि। इन्हनि खे डेविल बि चइबो आहे न। भारत डीटी वर्ल्ड हुयो, मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि। बरोबर भारत में देवी देवताउनि जी भूमि हुई, उहे राज्य कंदा हुया। परंतु अधु कल्प सां माया धीरे धीरे करे करे बिल्कुलु ई पतित ठाहे छॾियो अथई न। पहिरियों भारत पावन हुयो, हाणे अधु कल्प खां धीरे धीरे माया हिनखे बिल्कुलु पतित ठाहे छॾियो अथई। इन करे चईंदा आहिनि हाणे असां पतितनि खे अची करे शरण वठो। हाणे तव्हां अची करे परम पिता परमात्मा जी गोद वरिती आहे न, भविष्य देवी देवता ठाहिण जे लाइ। ये ईश्वरीय गॉड फादरली मिशन आहे न। पतितनि खे पावन अथवा काटनि खे फूल ठाहिण जी मिशन। ॿारनि जो धंधो ई आहे परम पिता परमात्मा जी मत ते काटनि खे फूल ठाहिण, नरकवासियुनि खे स्वर्गवासी ठाहिण जी हाणे असांजो धंधो आहे। तव्हां चईंदा आहियो ओ गॉड फादर त ज़रूर हुनखे ॼाणंदा आहियो न। पोइ तव्हां चईंदा आहियो ओ गॉड फादर त ज़रूर हुनखे ॼाणंदा आहियो। पोइ चई ॾींदा आहिनि कि परमात्मा काथे आहे। अरे आत्मा सॾु थी करे ओ गॉड फादर, आत्मा पुकारदी आहे परमात्मा खे। उहो हिन अखियुनि सां न ॾिसण में ईंदो, आत्मा बि ॾिसण में न ईंदी आहे। ये त सम्झ जी ॻाल्हि आहे न। आत्मा ज्योति स्वरूप, परमात्मा जो बि उहो ई स्वरूप आहे न। बाप चईंदा आहिनि त आत्मा हिकु चोलो छॾे ॿियो वठंदियूं आहे न। त बाबा चवंदा
कि आत्मा अविनाशी आयो, ये शरीर विनाशी है ना। आत्मा शरीर छॾे दिया चईंदी असांजो बाप मरी वियो, परंतु आत्मा मरदी ना है, आत्मा खे सॾ कंदा आहिनि। ये तव्हां हाणे सम्झंदा आहियो न। बाक़ी सॼी दुनिया ते मनुष्य मात्र बाप खे बिल्कुल ॼाणदा ई न आहे। आपस में केतिरो लड़दा झगड़दा रहंदा आहिनि न। हाणे मुसल त पतो न छा कंदा, इन्हनि खे चइबो आहे डेविल्स। बाबा चईंदा आहिनि मां कोई अहिड़ी सृष्टि थोरी रचंदो आहियां, बाबा त स्वर्ग रचंदो आहे न, स्वर्ग जा मालिक ठाहींदो आहे न। बाबा त स्वर्ग रचंदा आहिनि, स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, त ज़रूर बाप खे अचणो पए न। बाप चईंदा आहिनि ॿार मां आयो आहियां त जो पतित दुखी थी विया आहिनि उन्हनि खे सदा सुखी ठाहिनि। असांजो बाबा असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहे असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे। हाणे बाबा वरी आया आहिनि असांखे, असां पतित दुखी जो थी विया हुयासीं, उन्हनि खे सदा सुखी ठाहिण लाइ वरी आया आहिनि। हुते कोई ईअं न चईंदो पतित पावन अच या ओ गॉड फादर रहम करो, ये कॾहिं पुकारदा न आहिनि। शिव जी आहिनि ई सुखी, दुख में भी सभी मूंखे यादि कंदा आहिनि। आत्मा ही यादि कंदी आहे न। शरीर सां गॾु सुख दुख थींदो आहे न, शरीर न त आत्मा सुख दुख सां न्यारी आहे। बाप चईंदो आहे मां हिन में प्रवेश करे हिन जो नाम ब्रह्मा रखंदो आहे। कई त सुठी रीति सम्झी वठंदा आहिनि, कई न सम्झंदा आहिनि, त सम्झबो आहे इहा पावन दुनिया में हलण जे लाइक न आहे, लाइक ई न आहे। बाबा जो ज्ञान नथो सम्झी सघे, वो पावन दुनिया में हलण जे लाइक ई न आहे। त बाबा चवनि था हिन करे श्रीमती न हलंदा आहिनि। इहा आहे ही आसरी संप्रदाय न। रावण खे हर वर्ष जलाईंदा रहंदा आहिनि, इहा निशानी आहे न। हर वर्ष राखी बि ॿधंदा आहिनि, छो जी पवित्र न रहंदा आहिनि। राखी ॿधवाईंदा आहिनि, पोइ अपवित्र ठही वेंदा आहिनि। हिन करे वर्ष राखी ॿधवाईंदा आहिनि। राखी आहे पवित्रता जी निशानी। विकारनि खे राखी मोकिलंदा आहिनि कि प्रतिज्ञा करो असां पवित्र रहंदासीं। पवित्र थियण सां 21 जन्म राज्य भाग्य पाईंदासीं न। बाबा चवंदा पवित्र रहण सां 21 जन्म सां राज्य भाग्य पाईंदासीं। त असल में हर वर्ष राखी ॿधण जो मतलब आहे कि असां पवित्रता जी प्रतिज्ञा करूं, पर असां त हिकु बार करे छॾी न। असां त बाबा चईंदा आहिनि न, हा त हिकु बार ई पूरो हिकु जन्म पवित्र रहण जी प्रतिज्ञा करे छॾी। बाबा चईंदा आहिनि मां ही अची करे तव्हां सभिनि खे पूज्य ठाहींदो। हाणे तव्हां पुजारी आहियो न, देवताउनि जी ठिकर भितर जी पूजा कंदा, धक्का खाईंदा रहंदा आहिनि। मां तव्हांखे हिन धक्कनि सां छुड़ाए करे पूज्य सो श्री लक्ष्मी श्री नारायण ठाहियां थो न। तव्हां हिते आया ई आहियो नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ा ठहिण लाइ न। अधु कलाक माया सां पीड़ित थी हाणे त अची करे शरण वती आहे न। परम पिता परमात्मा जी मम्मा भी वती थी, हिन बाबा भी शरण वती थी, शिव बाबा जी। उन्हनि खे त पंहिंजो शरीर न आहे, उन्हनि जो नाम ई आहे शिव। शिव बाबा जो नाम कॾहिं बदलंदो न आहे। मनुष्य आत्मा जो नाम, मनुष्य मतलब शरीर जो नाम बदलंदो रहंदो आहे। 84 जन्म मिलंदा आहिनि। हिन ॻाल्हियुनि खे मनुष्य न ॼाणंदो आहे। 84 जन्म भी चईंदा आहिनि, परंतु 84 जन्म केरु वठंदो आहे ये कोई न ॼाणंदो आहे। भारतवासी सो देवी देवता हुया, उहे ई 84 जन्म वठंदा आहिनि। हाणे बेहद जो ये ड्रामो आहे न, हिनखे मनुष्य ई ॼाणनि। तव्हां ॼाणदा आहियो गॉड फादर स्वर्ग जो रचयिता आहे न, त ज़रूर स्वर्ग जो वर्ष मिलणो खपे असांखे। भारत स्वर्ग हुयो, वो वर्ष को माया रावण सां खां छीने वरितो अथई न।
हाणे को माया ते असांखे जीत पाए, माया जीते जगत जीत। रावण सां हार खाई त डेवल थी वियासीं न। हाणे बीपी ठहिणो बाबा चवनि था कि हाणे असांखे जो माया असांखां वरसो छीनियो अथई उहो बाबा जी मथे हली करे माया ते जीत पाइणी आहे। माया जीते जगत जी ठहिणो आहे न। रावण सां हार खाई त डेवल ठहियासीं। हाणे रावण ते अर्थात माया ते अर्थात विकार बुराइनि ते जीत पाए करे हिकदम शुद्ध आत्मा ठही करे असांखे वापस खां देवता ठहिणो आहे न। काटे खां कली, कली खां फूल ठहिणो आहे न। माया जो तूफान अचण सां कलियूं फूल झड़जी वेंदियूं आहिनि न। माता पिता जो ठही करे पोइ फारकती ॾेई छॾींदा आहिनि। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। अंगे अखरे थी तारीख़ सहित प्रूफ ॾेई करे सम्झाइबो आहे। ये मनुष्य सृष्टि जो उल्टो झाड़ आहे न। बीज मथे आहे तॾहिं त ओ गॉड फादर से यादि कंदा आहिनि। ये नॉलेज ॾाढी भारी आहे सम्झण जी। तव्हां ॿार सम्झंदा आहियो सभु आत्माउनि जो बाप आहे उनखे यादि कबो आहे न। असां ब्रदर्स आहियूं, सभिनि खे बाप सां वरसो मिलणो ज़रूर आहे। सभी के बाबा चवंदा आहिनि न योनियुनि खे बि प्रकृति खे बि बाबा जो वरसो मिलणो आहे न। उन्हनि खे ब्रदरहुड चइबो आहे न। मतलब सभु आत्मा भाई भाई, सभी आत्मा भाई भाई त ब्रदरहुड थी वियासीं न। असां सभिनि आत्मा आहिनि भाई भाई खे वरसो मिलणो आहे बाप सां। बाप सभिनि खे सुख शांति जो वरसो ॾींदो आहे न। बाबा अची करे टीचर रूप में पढ़ाईंदा आहिनि। पोइ सतगुरु ठही असां सभिनि खे साथ बि वठी हलंदा आहिनि न। सभु त हिकु गॉड फादर खे ई चइबो। उन्हनि जो ई सत्संग आहे न। सत जो संग तारे। हाणे त विनाश थियणो आहे न। सभिनि खे शांति धाम सुखधाम हलणो आहे न। चईंदा आहिनि नैया मुंहिंजी पार लॻायो। असां विषय सागर में डूबिया आहियूं त बाप खे अचणो पए शांति धाम सुखधाम में वठी वञण लाइ। अधु कलाक आहे सुखधाम, अधु कलाक आहे दुखधाम। इहो भारत बिल्कुलु पतित आहे, भोगी थी वियो न। योगी न चईंदासीं, सत्य त्रेता खे चईंदासीं योगेश्वर जो राज्य। श्री कृष्ण खे योगेश्वर चईंदा आहिनि। ईश्वर सां गॾु योग लॻाए करे पद पातो अथई न श्री कृष्ण जी आत्मा। एॾो ऊच पद कीअं पातई? ईश्वर सां गॾु हुन योग लॻाई। पंहिंजो बुद्धि योग सदा ईश्वर सां गॾु रहियो हिन सृष्टि ते हो कृष्ण जी आत्मा, लेकिन बुद्धि सदा परम धाम में बाबा सां गॾु हुई। ईअं ईश्वर सां योग लॻाईंदे वो विश्व जो महाराजा ऐं राधे विश्व जी महारानी थी वई न। पोइ वही स्वयंवर खां पोइ महाराजा श्री नारायण, महारानी श्री लक्ष्मी ठहींदा न। त हुननि जे राज्य खे चईंदासीं योगेश्वर राज्य। श्री कृष्ण खे योगेश्वर चईंदासीं न। ईश्वर सां गॾु योग लॻाए करे पद पाई त तव्हां बि पायो था न। तत्वम बाप केतिरी सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। सम्झाइण वारो ज्ञान जो सागर, मनुष्य ज्ञान जो सागर न थींदा आहिनि। ये बाबा पंहिंजे खे ज्ञान जो सागर न चईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा त हाणे मास्टर ज्ञान सागर ठहिया आहिनि। ज्ञान सागर त सॼो ज्ञान सां हप करे छॾियो आहे बुद्धि में। जे टीचर द्वारा बैरिस्टर जी नॉलेज स्टूडेंट हप करे वठंदा आहिनि, पोइ बैरिस्टर ठही वेंदा आहिनि। तव्हां सॼे ज्ञान सागर खे असां हप करे छॾियो आहे। सॼो ज्ञान अची वियो आहे। तॾहिं पोइ तव्हां प्रारब्ध वठो। जॾहिं असां बाबा जी सभु नॉलेज पंहिंजी बुद्धि में धारण करे छॾींदासीं तॾहिं असां प्रारब्ध पाए सघंदासीं न। बाबा निर्वाण धाम में हली वेंदा। तव्हां ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार वरसो वठंदा आहियो न।
इन नॉलेज सां श्री लक्ष्मी देवी श्री नारायण देवता ठहींदा आहिनि, सदा सुखी रही वेंदा आहिनि। हाणे तव्हां ईश्वर जी शरण में आया आहियो। बाबा असांखे 21 जन्म माया जे बंधन सां छुड़ाईंदा आहिनि। बाबा केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि हर हिक ॻाल्हि खे। पारस बुद्धि ठहण वारा जो हूंदा उहो ई ठहींदा, त सम्झदा असां बाबा सां कल्प कल्प वर्स वठंदा आहियूं, माया छीने वठंदी आहे, पोइ मां अची करे तव्हांखे सुख शांति जो वर्सो ॾींदो आहे। ये खेल हलंदो ई रहंदो आहे। रावण दुख जो वर्सो ॾींदो आहे, राम परमात्मा राम सुख जो वर्सो ॾींदो आहे। केतिरा जन्म केतिरो समय सुख ऐं दुख जो वर्सो मिलंदो आहे न। हाणे बि तव्हां सभिनि खे उहा बि असां सभिनि खे बाबा बतलायो अथई न, केतिरा समय असां सुख जो वर्सो वठंदासीं, केतिरो समय असां दुख जो वर्सो वठंदासीं। सभु ज्ञान बाबा असांखे ॾिनो अथई। सिर्फ़ु बाबा चवनि था हाणे मूंखे यादि करो, मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, परम पिता परमात्मा जो ॿार आहियां। बसि बाप की यादि कंदा रहो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। तव्हां विक्रमाजीत राजा ठही वेंदव न। विक्रमाजीत राजा जो संवत 1 खां शुरू थी 2500 वर्ष ताईं हलंदो आहे। पोइ विक्रमी संवत 2500 वर्ष खां पोइ शुरू थींदो आहे। विक्रमाजीत ऐं विक्रम भारतवासियुनि जा 2 संवत आहिनि। विक्रम जो संवत सभी ॼाणदा आहिनि, विक्रमाजीत जो संवत भुलिजी विया आहिनि। ये पढ़ाई आहे न। ॾिसो मुरली बि केतिरो ट्रेवल कंदी आहे न, त गोपिन खे मुरली कीअं पहुचे, टेप्स में बि वेंदी आहे। सभु सेंटर्स टेप ॿुधंदा रहंदा आहिनि। ये मुरली आहे वंडरफुल। इन दिन आहे गायन आहे कि गोपियूं तड़पदी हुई। बाप चईंदा आहिनि मां ईंदो आहियां पतित दुनिया में, सत्युग में देवताउनि खे अपार सुख आहिनि, एतिरो सुख पाए कोई न सघे जेतिरो असां वो बि फर्स्ट जनाइस्ती वारा लक्ष्मी नारायण जो सुख ॾिसंदा, उन्हनि जी दुनिया वारा स्वयं लक्ष्मी नारायण द फर्स्ट, ओतिरो त सुख कोई न ॾिसी सघे। हीरे जवाहरातनि जा महलनि में रहंदा। हिते त सोनो केतिरो महांगो आहे न, हुते त सोने जी ईटे जे महल ठाहींदासीं, पोइ उन्हनि में हीरे जी झड़प हूंदी। बाप ॿारनि खे छा खां छा ठाहे छॾींदा। सिर्फ़ु चईंदा हिन में पवित्रता जी प्रतिज्ञा करो। वो भी बाबा चवनि था ये 1 जन्मी त बाबा चवनि था न क्रोध जो भूत न हुजणो खपे। सम्झबो आहे हिननि में क्रोध जी भूत जी प्रवेशता आहे, इन्हनि सां किनारो करे छॾियो। ॾाढा आहिनि जेके अञा ताईं मोह अञा ताईं नष्ट न थियो आहे। जीअं बंदरी जो मोह हूंदो आहे न, ईअं ॿार आदि में मोह अटकी वेंदो आहे। बंदर में सभिनि खां जास्ती विकार हूंदा आहिनि। ताकि हाणे बंदर खां बाबा असांखे मंदिर लाइक ठाहिनि था न। पहिरियों असां मोह जी बंदरी हुयासीं, हाणे बंदर खां असांखे अर्थात विकारी आत्मा खां बाबा असांखे हाणे निर्विकारी आत्मा ठाहिनि था न। रक्षाबंधन जो राज भी बाबा समझाए चई न, राखी बधण जी ॻाल्हि न आहे, ये बाप सां प्रतिज्ञा कबी आहे। मिठा बाबा बेहद जा बाबा अॼु कल्ह असां भक्तनि तव्हांखे यादि कयो। हाणे तव्हां आया आहियो असांखे वैकुंठ जो मालिक ठाहिण, हिन करे असां तव्हांजा मददगार ठहींदासीं। असां प्रतिज्ञा कंदा आहियूं कि हाणे कॾहिं बि अपवित्र न ठहींदासीं, पवित्र ठही भारत खे पवित्र ठाहींदासीं। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। राखी मतलब ये परमात्मा सां ये प्रतिज्ञा करण कि हाणे जो तव्हां उहो पवित्र दुनिया ठाहियो था, हुन दुनिया खे ठाहिण जे लाइ असां प्रतिज्ञा करूं था। तव्हांजी हिन दुनिया खे ठाहिण में असां छा मदद करूं था कि असां प्रतिज्ञा करूं था कि अॼु खां असां पतित न ठहींदासीं। सिर्फ सिंपल ॻाल्हि ये ही आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग।
रूहानी बाप जी, सुसबेन रूहानी बारन की नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जिला मुख्य सार श्रीमती पतित मनुष्य की पावन देवता ठाणे जी सेवा करणी आहे। बाप जो पूरो मददगार थियणो आहे न, छा मदद करणी आहे बाबा खे, ये दुनिया के स्वर्ग ठाहिण लाइ सिर्फ़ पवित्र रहणो आहे। ॿियो आहे ज्ञान सागर जो ज्ञान हप करणो आहे। बाप जी याद सां विक्रमनि खे दग्ध करे विक्रमा जी थियणो आहे। वरदाना कोई भी ड्यूटी बजाईंदे स्वयं की सेवादारी समझी सेवा करण वारा डबल फौज अधिकारी बि अथव। कोई भी कार्य कंदे दफ्तर में वेंदा आहियो या बिजनेस कंदा आहियो, सदा स्मृति रहे कि सेवा जे लाइ ये ड्यूटी बजायूं था, सेवा जे निमित्त ये करूं था, तो सेवा असां वटि स्वतः असां ये सभु सेवा जे लाइ था करूं। जेतिरो सेवा कंदा न ओतिरी खुशी भी थींदी। भविष्य त जमा थींदो, लेकिन प्रत्यक्ष खुशी मिलदी आहे। त डबल फर्जी अधिकारी ठही वेंदसि। याद ऐं सेवा में बुद्धि बीठी हूंदी त सदा फल खाईंदा रहंदासीं। स्लोगन आहे त सदा खुशहाल रहंदा आहिनि, उहे स्वयं खे ऐं सर्व खे प्रिय लॻंदा आहिनि। त स्वयं खे ऐं सर्व खे प्रिय लॻण लाइ जीवन में जो कुछ भी आ, जीअं भी आ, जेतिरो भी असांखे सदा खुश रहणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।